अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हिन वक्त लाड़काने जे संभारा होटल में मौजूद आहियां। ऐं दोस्तों हिन वक्त लाड़काने में 10 खां 12 सेंटीग्रेड थधि आहे। ऐं मां सम्झां थो त वेझे माज़ीअ में लाड़काने में अहिड़ी थधि कॾहिं न पई आहे। ऐं अॼु एतिरी थधि आहे जो लाड़काने जो सॼो जेको शहर आहे उहो कोहीड़े जी लपेट में आहे। ऐं लाड़काने जा माण्हू हिन थधि खे तमामु घणो इंजॉय करे रहिया आहिनि, छाकाणि त लाड़काने में ऊन्हारे जी जेका मौसम हूंदी आहे तक़रीबन 7 खां 8 महीना 9 महीना गर्मियुनि जी सीज़न हूंदी आहे, जेका माण्हुनि जे लाइ तमामु हिकिड़ी तपश जेका हूंदी आहे गर्मीअ जी, उहा माण्हुनि खे जेको आहे तमामु घणो डिस्टर्ब कंदी आहे। पर अहिड़ी मौसम जेका आहे थधि जी मौसम, उहा लाड़काने में कॾहिं कॾहिं जेको आहे सो अचे थी पई। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो हिते 10 खां 12 सेंटीग्रेड जी जीअं मां तव्हांखे ॿुधाई त इन थधि जी मौसम में लाड़काने जा माण्हू तमामु घणो इंजॉय करे रहिया आहिनि, छाकाणि त हीअ थधि जेका आहे हितां जा माण्हू घुमण वेंदा आहिनि कोमरी ऐं उनखां अलावा गोरखेल या कुझु अहिड़ा थधा इलाइक़ा हितां जा माण्हू इंजॉय करणु वेंदा आहिनि उते। पर हीअ जेका थधि पई आहे सो लाड़काने जा माण्हू चाहिनि था त अहिड़ी थधि जेकॾहिं पए त असांखे कोमरी या गोरख हिल स्टेशन वञण जी ज़रूरत न आहे।